नाज़िम, बलोचिस्तान के सूबाई वज़ीर सरदार सालिम मोहम्मद भूतानी मुल्की सूरत हाल बाबत शहदादपुर में मेहरान टीवी से ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कई है। अचो तो तव्हांखे ॾेखारी। अगुणो डी जी हेल्थ डॉक्टर अब्दुल मजीद छोटो जे गोठ में उते असीं कचहरी कंदासीं पंहिंजो बलूचिस्तान के अगूणे वॾे वज़ीर सरदार मोहम्मद सालिम भूतानी सां ऐं मुल्की सूरत हाल ते उन्हनि जो छा चवणु आहे। जेकॾहिं इन तहरीक खे एतिरो डिघो न करे हा त शायदि मुंहिंजे पंहिंजे तजुर्बे में ही जेकी बि मां चवां थो पंहिंजे तजुर्बे सां चवां त एतिरो डिघो न करे हा त शायदि कुझु कामयाबी माणे हा। लेकिन जीअं जीअं डिघो थींदो वियो माण्हुनि खां पज़ीराई मिली त हू वधीक डिघो कंदा विया त उन खां पोइ माण्हू थोरो आहिस्ते आहिस्ते घटि पिया विया। उनजो वजह इहा आहे त हुननि जो जेको पंहिंजो पहिरियों स्टांस हो त असां हुकूमत बि हटाईंदासीं ऐं हुननि इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ बि ॻाल्हायो जेकी सभु कुझु तव्हांजे साम्हूं आयो। लेकिन बाद में कंहिं बि वजह सां इन ॻाल्हि तां उहो हटी आहे चऊं त असीं केरु था थियूं जेके इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ ॻाल्हायूं या ॿियो असां त हुकूमत खे था चऊं। त उते माण्हुनि में ज़रूरु इहो महसूसु थियो त हीअ पंहिंजो छो हटी विया। ज़ाहिर आहे हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, हर को पंहिंजी सोच रखे थो। ऐं हाणे वरी वञी जेको हुननि जो थियो मुंहिंजे ख़्याल में त उहो वरी चऊं त 6वीं तारीख़ असीं लॉन्ग मार्च कंदासीं। त हाणे उन्हनि डेट्स जे वधण जे करे बि अवाम में मायूसी थिए त हिननि जी शुरूअ खां ई हिकिड़ी ॻाल्हि जेका आहे सा कान थी बीहे। सेनेट जे इलेक्शन जे बारे में या ॿियो चऊं त असां जेके से सीटूं ख़ाली करे वेंदासीं ऐं असां इलेक्शन कंदा इस्तीफ़ा ॾेई वेंदासीं। लेकिन तव्हां सभिनी ॾिठो त इस्तीफ़ा कंहिं कान ॾिनी ऐं अॼु सुभाणे शेड्यूल अनाउंस थियण वारो आहे 11वीं तारीख़ ते ऐं उन में बाक़ाइदे सभई जिन जिन जा असेंबली जे मेंबर आहिनि उहे हिसो वठनि था। हाणे मां वरी हिकु ॻाल्हि कई सवेर पर पोइ वरी जल्दीअ में असां मूं चयो त मूंखे कोन थो लॻे त PDM जो जेको पाण में इतिहाद सो क़ाइमु रहंदो। उन वजह इहा आहे त जीअं पीपल्स पार्टीअ चयो त जॾहिं ज़रदारी साहिब चयो त जॾहिं नवाज़ शरीफ़ मुल्क में ईंदो त पोइ असां वेही ॻाल्हाईंदासीं ऐं अॻिते वधंदासीं। बाक़ी ईअं नवाज़ शरीफ़ आहे कोन, बाक़ी असां ईअं ई मामिलो हलाए कोन था सघूं। त माना हुन हिकिड़ी लकीर कढी छॾी त नवाज़ शरीफ़ खां सवाइ कोन थींदो। त नवाज़ शरीफ़ त ज़ाहिर आहे हिन हालात में नवाज़ शरीफ़ आउं नथो सम्झी सघां त एतिरी का बेवकूफ़ी कंदो त हिन हालात में हू वरी मुल्क में अचे। त उन करे बि लॻे थो। ऐं तंहिंखां सवाइ मौलाना जा जेके स्टेटमेंट्स आया क़ाबिल एतिराम आहिनि असां लाइ सभई बिल्कुलु, पर मौलाना जा जेके स्टेटमेंट्स आया उन्हनि में बि इहो वाज़े हिकिड़ो हो त हिननि में को फ़र्क़ु अची वियो, पाण में डिफरेंसिस अची विया आहिनि। सिंध हुकूमत जो जेसि ताईं तालुक़ु आहे त सिंध हुकूमत में जो कुझु थिए थो तव्हांजे साम्हूं ऐं जेका कुझु तरक़ी अमल हले थो तव्हांजे साम्हूं। असां रोड ॾिसूं था, रस्ता ॾिसूं था, शहर ॾिसूं था ऐं उन्हनि में पाण खे त का तरक़ी नज़र कान थी अचे। कराचीअ खां वठी मुंहिंजो सॼी सिंध सां तक़रीबन मुंहिंजे बिरादरी जो या ॿियो वास्तो कान थी अचे। वजूहात छा आहिनि उहो पाण ॿुधाए सघनि था, पर ॻाल्हि इहा आहे त सिंध जे अवाम जे लाइ ॿियो को ऑप्शन कोन्हे। तंहिं करे हू वरी बि चवंदा हुआ छा कयूं, भुट्टो साहिब शहादत ॾिनी, बेनज़ीर साहिब शहादत ॾिनी, शहीदनि जो मुक़बरो आहे, असां वोट वरी बि पीपल्स पार्टी ऐं वोट वरी बि पीपल्स पार्टी खणंदी। मुंहिंजो जेसि ताईं ॿेटनि जो तालुक़ु आहे उहे सिंध जा आहिनि, उहे फेडरल खे कोन ॾींदा ऐं 2 सूबा बि मुख्य ठहंदा नज़र कोन था अचनि। विफ़ाक़ ग़लतियूं न कंदो ऐं सिंध खे हलाइणो पवंदो। छो जो सिंधी आहे जेका जंहिंमें टैक्स आहे ऐं उनजे टैक्स ते ई मुल्क सॼो हले थो। तंहिं करे सिंध खे नाराज़ करण जी आउं नथो सम्झी सघां त विफ़ाक़ ग़लती करे। नाज़रीन, तव्हां सरदार मोहम्मद सालिम भूतानी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सरदार कैमरामैन अली नवाज़ सां गॾु मेहरान टीवी न्यूज़ शहदादपुर।